राजन सालेहपट पासे ॿ ॼणा औरताणे आवाज़ ते हरखिजी मुबैना तौर करमपुर मां अगवा थी विया आहिनि। इन हवाले सां तफ़सील ॾियण जे लाइ असां राब्ते में आहे मेहरान टीवी जो रिपोर्टर नरेश क़ुमार। जी नरेश, तफ़सीलनि खां आगाह कजो। 45 वरनि जो अल्ताफ़ जिसकाणी ऐं 28 वरनि जो रहमतुल्ला जिसकाणी ॿ ॾींहं अॻु घरां सखर लाइ रवाना थिया हुया, जेके थी विया आहिनि। मुग़ल अताउद्दीन जिसकाणी सां राब्तो कयो त हिन ॿुधायो त ॿई सब्ज़ी विकिणी वरिता ऐं असां सां राब्तो कयो त असां घर वापसि अची रहिया आहियूं, पर कुझु देरि बाद उन्हनि जा नंबर बंदि थी विया। वारसनि इहो बि चवणु आहे त असां SSP सखर सां राब्तो कयो आहे, जे नंबरनि जी आख़िरी लोकेशन शिकारपुर जे जी ॿुधाई आहे, जंहिं मां अंदाज़ो लॻाए सघिजे थो त माण्हू औरताणे आवाज़ ते हिरकजी मुबैना अगवा थी विया आहिनि। जी नरेश, तव्हांजी महिरबानी।